आदिलपुर थाने जे हद में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान चाचे हथां भाइटियो क़त्ल थी वियो। ॻोठ में मंठार कल्होड़ो जी फायरिंग में तनवीर कल्होड़ो ज़ख़्मी थियण बाद इस्पताल लेंदे रस्ते में दम ॾेई छॾियो। आदिलपुर थाने जे हद में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान चाचे हथां भाइटियो क़त्ल थी वियो आहे। मंठार कल्होड़ो जी फायरिंग में तनवीर कल्होड़ो ज़ख़्मी थियण बाद इस्पताल लेंदे रस्ते में दम ॾेई छॾियो। आदिलपुर में खबर असां सां शेयर कयूं पिया, जिते आदिलपुर थाने जे हद में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान चाचे पंहिंजे भाइटे खे क़त्ल करे छॾियो। मंठार कल्होड़ो जी फायरिंग में तनवीर कल्होड़ो ज़ख़्मी थियण बाद इस्पताल लेंदे रस्ते में ई दम ॾेई छॾियो। वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ आदिलपुर जे रिपोर्टर माजिद अली कलवर खां। माजिद, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी मेहताब, आदिलपुर थाने खडवारी लगो ॻोठ मोहम्मद अली कलोड़ो है, जिते कलोड़ा बिरादरी बिंदर में ज़मीन की मालिकी जहिड़ो थी पियो, जंहिंमें हिकु नौजवान नाले तनवीर अहमद कलोड़ो जेको ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे घोटीअ खां रेफर कयो वियो, जेको सखर में रस्ते में ई दमदणी थियो। जंहिं बाद वारसनि पारां जेको आहे त तनवीर कलोड़ो खे जेको आहे त सखर खां जेको आहे वापसी घोटी ते रवानो, जिते उहो पोस्टमार्टम बाद लास्ट वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं त आदिलपुर थाणे एसएचओ आहे जेको ज़हीर भुट्टो, हुन सां राब्तो थियो। असांजो हुनजो चवणो हो त हीउ जेको जहिड़ो आहे इहो ज़मीन जी मालिकी थियो आहे, जिन खां असीं हुते मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा त हिन वक़्तु ताईं आदिलपुर पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे, न ई काई गिरफ़्तारी अमल में आई आहे, न ई कोई केस दाख़िल थी वियो आहे। जी माजिद कलवर, महिरबानी अपडेट्स जे लाइ।